कश्मीर में सूबाई वज़ीर ऐं फोकल पर्सन कोरोना वायरस कश्मोर कंदकोट में शबीर अली बिजाराणी ऐं डिप्टी कमिश्नर कश्मीर तरफां तालकी सिविल अस्पताल जो दौरो कयो। कश्मीर जे तालकी सिविल अस्पताल में कोरोना वायरस जे इम्कानी मरीज़नि खे सहूलियतूं ॾियण लाइ 8 बेडनि ते आइसोलेशन वार्ड क़ाइमु कयो वियो आहे। जॾहिं सूबाई वज़ीर शबीर अली बिजाराणी दौरे दौरान एमएस खे हिदायतूं कयो त कोरोना वायरस जे शकी मरीज़नि खे अस्पताल में क़ाइमु आइसोलेशन वार्ड में मुकमल सहूलियतूं ॾिनियूं वञनि। सुइगेस भरिसां ॻोठाणनि पारां राशन न मिलण ते चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। टाउन कमेटी सठाजा जे ॻोठ हाजी ग़ुलाम मोहम्मद वीसर जे रवासन मुमताज़ वीसर शहबान अली अलीमुराद ऐं ॿियनि मीडिया ॾोह हूंदे ॿुधायो त लॉकडाउन सबबि हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। हिन वक़्त ताईं उन्हनि जी कंहिं बि चूंडियल नुमाइंदे का पेपर घुर न आहे लधी। हुन जो त हू 2 ॾींहंनि जी मोहलत ॾियनि था। जेकॾहिं चूंडियल नुमाइंदनि राब्तो कयो त ठीकु आहे, न त उन्हनि जो अलामती जनाज़ो पढ़ायो वेंदो। हिक पासे सॼी सिंध में लॉकडाउन आहे त ॿिए पासे कलोई तालुके जा 100 खां मथे सिरनि जा भठा हलंदड़ आहिनि, जिते सभी मज़दूर गॾिजी कमु करे रहिया आहिनि, जंहिंसां कोरोना वायरस पकड़ण जो ख़दशो आहे। कलोई में भठनि ते कमु कंदड़ मज़दूर ऐं उन्हनि जा सेठ पूरी दुनिया में फैलियल वबा खां लाताल्लुक़ बणियल आहिनि। कलोई जे मक़ामी रहवासियुनि पारां फौरी तौर ते भठा कोयलनि जा कप सिंध हुकूमत खां बंदि कराइण जो मुतालबो कयो आहे। हैदराबाद में कोरोना वायरस जहिड़े ख़तरनाक वबा खां बचण लाइ सिंध हुकूमत जे ऐलानियल लॉकडाउन जे नतीजे में पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जी सख़्ती जे करे शहर जे रोडनि ते मामूल खां हटी पीह न हुजण बराबर रही। हैदराबाद जी टावर मार्केट ऐं शहर जी सब्जी मार्केटनि में माण्हुनि जा हुजूम लॻल रहिया। लगातार लॉकडाउन करे शहरनि सुबुह जो 8 खां शाम 5 वॻे ताईं जे नरमी वारे वक़्त में वॾे अंग में ॿाहिरि निकिरी पंहिंजनि ज़रूरतुनि जे शयुनि ख़रीदनि करण सां गॾु रोज़गार लाइ हथ पेर हणिया। ॿिए तरफ़ हिकु फलाई इदारे शहर जे हिकु ग्राउंड ते ख़ासि दायरा ठाहे ज़रूरतमंद शहरनि में राशन पिणु विरहायो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk